शागिर्दनि जी सालानी फीस शहदादकोट में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी के शागिर्दनि जो बिना सहूलतनि जे ऑनलाइन क्लासेस हलाइण ऐं सालियानी फीस जा चालान इशू करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। शहदादकोट में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि सिंध यूनिवर्सिटी, कायदे-ए-आम यूनिवर्सिटी, कायदे-आज़म यूनिवर्सिटी ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि जो बग़ैर सहूलतनि जे ऑनलाइन क्लासेस हलाइण, सालियानी फीस जा चालान इशू करण ख़िलाफ़ शागिर्दनि अरसलान ख्वाजा, इब्रार सुमरो, अहमद मक्सी, इशफाक साल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तु नारेबाज़ी करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते शागिर्दनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां 1 जून खां बग़ैर सहूलतनि जे ऑनलाइन क्लासेस शुरू कया आहिनि, जंहिंसां ग़रीब शागिर्दनि खे तकलीफ़ थी रही आहे ऐं शागिर्दनि वटि सहूलत न हुअण करे क्लासेस अटेंड करण में खां महरूम आहिनि। हिननि चयो त ऑनलाइन क्लासेस हलाइण सुठो अमल आहे, पर उन में शागिर्दनि खे कंहिं बि क़िस्म जी सहूलत न आहे ॾिनियूं वयूं, जंहिंसां ग़रीब शागिर्द क्लास वठण खां महरूम रहनि था। हिननि मुतालबो कंदे चयो त हुकूमत सालियानी फीस माफ़ करे ऐं ऑनलाइन क्लासेस वारे अमल में शागिर्दनि खे सहूलतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं सभु शागिर्द पंहिंजे तदरीसी अमल पूरो करे सघनि ऐं ग़रीब शागिर्दनि में पखिड़ियल बेचैनी ख़तम थी वञे।